चीफ जस्टिस कासिफ फाइसी साजी सरबराही में जस्टिस मोहम्मद अली मजहर ऐं जस्टिस मुसरत हिलाली ते बदल टे रुकनी बेंच 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि खे कलदम करार ॾियण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार अली ख़ान मुबीना चूंड धांधलियुनि जी जांच ऐं ॿीहर चूंड कराइण जी दरख़्वास्त कई हुई। अदालत दरख़्वास्त कंदड़ अली ख़ान पारां पेश न थियण ते दरख़्वास्त रद्द कंदे मथसि 5 लख रुपया ॾंढ विझी छॾियो। आग कई पियावा खे सुप्रीम कोर्ट तरफ़ां आम चूंडनि खे कलदम करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार ते 5 लख रुपया ॾंढ विझी छॾियो। चीफ जस्टिस कासिफ फाइसी साजी सरबराही में जस्टिस मोहम्मद अली मजहर ऐं जस्टिस मुसरत हिलाली ते बदल टे रुकनी बेंच 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि खे कलदम करार ॾियण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार अली ख़ान मुबीना चूंड धांधलियुनि जी जांच ऐं ॿीहर चूंड कराइण जी दरख़्वास्त कई हुई। अदालत दरख़्वास्त कंदड़ अली ख़ान पारां पेश न थियण ते दरख़्वास्त रद्द कंदे मथसि 5 लख रुपया ॾंढ विझी छॾियो आहे। ख़बर सां शेयर कई पिया सुप्रीम कोर्ट तरफ़ां आम चूंडनि खे कलदम करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार ते 5 लख रुपया ॾंढ विझी छॾियो। चीफ जस्टिस कासिफ फाइसी साजी सरबराही में जस्टिस मोहम्मद अली मजहर ऐं जस्टिस मुसरत हिलाली ते बदल टे रुकनी बेंच 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि खे कलदम करार ॾियण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। तफ़सीलात कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर आगाह कजो। आम चूंडूं थियूं हुयूं उन्हनि खे कालदम करार ॾियण ऐं ख़ासि तौर ते आम चूंडुनि में जेकी मुबीना धांधलियुनि जे हवाले सां जेकी दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई उहा अॼु सुप्रीम कोर्ट रद्द करे छॾी आहे ऐं दरख़्वास्त गुज़ार जेको शहरी अली ख़ान हो उनजे मथां 5 लख रुपया ॾंढ विझण जो बि हुकुमनामो जारी कयो वियो आहे। अॼु सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ जी सरबराही में गैरतनी बेंच जेकी शहरी अली ख़ान तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई त जेकी चूंडूं थियूं आहिनि आम चूंडूं उन्हनि में जेको आहे सो वॾे पैमाने ते मुबीना धांधलियूं थी आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो जेकी चूंडूं कराई वयूं आहिनि उन्हनि चूंडुनि खे कालदम करार ॾिनो वञे। चीफ जस्टिस जॾहिं केस जी ॿुधणी शुरू कई त पहिरियों ई जेको आहे सो इहो सुवालु कयो त जेका दरख़्वास्त जंहिं शहरीअ दाख़िल कराई आहे उहो शहरी किथे आहे ऐं उनखे छो कोन पेश कयो आहे। छो जो गुज़िरियल ॿुधणी ते बि चीफ जस्टिस काज़ी फाइज़ सां तरफ़ां सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो वियो हो त जेकी दरख़्वास्तूं जेको माण्हू अचे थो उहो दरख़्वास्त दाख़िल कराए थो पोइ वरी जेको आहे उहा दरख़्वास्त वापसि वठण जी इस्तदा कॾहिं थी करे थो। इन जे करे अदालत गुज़िरियल ॿुधणे ते इहो वाज़ह तौर ते हुकुम ॾिनो त जेकी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे उहो दरख़्वास्त गुज़ार पेश थिए ऐं जेकी वापसि वठण जी इस्तदा कई वई आहे उहा रद्द कजे थी। अॼु जीअं ई केस जी ॿुधणी शुरू थी त दरख़्वास्त गुज़ार अली ख़ान अॼु बि जेको आहे सो पेश न थियो जंहिं ते चीफ जस्टिस काज़ी फाइज़ सां तरफ़ां सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो वियो ऐं आम चूंडुनि खे कालदम करार ॾियण ऐं मुबीना धांधलियुनि जे हवाले सां जेकी दरख़्वास्त हुई उनखे रद्द करे छॾियो ऐं दरख़्वास्त गुज़ार अली ख़ान मथां 5 लख रुपया ॾंढ विझण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। जी ठीकु आहे, महिरबानी नज़ीर आगाह करण लाइ।